हेलो दा अस्सलाम वालेकुम। ही ॾिसो असांजो कबूतर असां हाणे हिन जा पर कढंदासीं शर्त जे लाइ ही ठाहियूं था। असां हिन जूं बगलियूं कढियूं आहिनि। अॼु हिन जो असां पुछ कढंदासीं। तव्हां ही ॾिसो असां हिन जो पुछ था कढूं। शर्त असां ॿधी आहे 20,000। ही ॾिसो असां हिन जो पुछ कढी रहिया आहियूं। पुछ हिन जो निकिरी वियो। पुछ निकिरी वियो आहे न। पुछ हिन जो असां कढी छॾियो आहे। हाणे ही ज़रचो कबूतर आहे। ज़रचो कबूतर ॾाढा भला आहिनि, पटी वारा कबूतर आहिनि। ही धक कॾहिं बि कोन ईंदो आहे शर्त में। हिन जे लाइ असां हिन खे ठाहियो आहे। ॾिसो तव्हां ॾिसी रहिया आहियो। हमेशह ही साथ ॾींदो असां सां। उन जो भाउ आहे ज़रचो, साॻे पीउ माउ जा आहिनि। हिन खे रंग लॻल आहे। ॾिसो हिन जो बि असां पुछ कढूं था। ही वफ़ादार कबूतर आहिनि ज़रचा। असां वटि ज़रचनि जो शौक़ु आहे। साईं ॾिठव असां हिन जो पुछ कढियो आहे। असांजे चैनल खे सब्सक्राइब ऐं कमेंट कजो। तव्हां भाइरनि जी वॾी वॾी महिरबानी। हाणे असांजे अचण वारी वीडियो ॾिसिजो। हाणे तव्हां भाइरनि जी